जे हुनखे मोबाइल न हुजे हा त हुनजी ज़िंदगीअ जा कुझु साल घटिजी वञनि हा। हुनजी हिकु ई विंदुर हुई, मोबाइल मोबाइल बसि मोबाइल। को बि वक़्तु मुक़ररु न हो हुनजो कॉल ते ॻाल्हाइण जो। सभु घर जा भाती वाक़ुफ़ु हा त कंहिंसां थी ॻाल्हाए, पर को बि हुनजे मसइले में दख़ल न ॾींदो हो, छो त सभिनीअ खे मुंहिंजी तंबी थियल हुई त मूमल जे ज़ाती मसइले में को बि दख़ल न ॾिए। संदसि जी मर्ज़ी। मूमल मूंखे दिलि खां अज़ीज़ हुई। हूअ केरु आहे, कंहिंसां थी ॻाल्हाए, हुन सां मूंखे को मतिलबु न हो। बसि एतिरो त मूमल हुन सां ॾाढी ख़ुशि हुई। केॾी महिल टहिक ॾेई खिली पवंदी हुई, ॼण मुंहिंजे मन जो चमन महकी पवंदो हो। नंढपण खां ई बीमार रही, खाइण पीअण घटि, दवाऊं घणियूं इस्तेमालु थींदियूं हुयूं। शुगर, साई जहिड़ा मौज़ी मर्ज़ हुनजे वजूद जो हिसो रहिया। हर अंगल पूरो कंदो आयसि, कॾहिं बि हुनजे अखियुनि में घोरे न सघियसि। हीला बहाना कंदो रहियसि त मन हुनजे मुंहं ते मुर्क अचे। कॾहिं कॾहिं कंहिं पल लाइ मुर्की पवंदी हुई, ॼण मुंहं ते मोतिया टिड़ी पवंदा हुजनि। जल्दी मुंहं जी मुखड़ी कोमाइजी वेंदी हुई। ॾाढो उदास थी पवंदो हुअसि। पूरे ॻोठ मां हुन लाइ को बि रिश्तो कोन आयो। संदसि चाचा जे पुटु मीर बि शादीअ खां इनकार करे छॾियो। हिकु ॾींहुं चयाईं, बाबा मुंहिंजो घोटु मूंखे वठी वेंदो। पोइ मुंहिंजी यादि ईंदई हुनजे सवाल ते, ॼण मां पाताल में गोता खाइण लॻसि। चयमि, तूं त मुंहिंजे वजूद जो हिसो आहीं, तूं मुंहिंजो रूह आहीं। भला रूह कॾहिं जिस्म खां जुदा थियो आहे? संदसि मुख ते माठार छाइजी वई। माठीणी त बि हुई, चिड़ाक बि हुई। थोरी ॻाल्हि तां जल्दी कावड़ अची वञेसि। कुझु ॾींहंनि खां माउ सां ज़िद करण लॻी त बहाना था बणायो, मुंहिंजी शादी करायो। मूं पंहिंजो घोटु ॻोल्हे छॾियो आहे। मूमल जो हसरतूं ॾिसी मूंखे शाह साहिब जो बैत यादि आयो। ला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। अॼु 14 राति हुआ, पेट में दाणो बि खाधो न अथसि। खट ते सुते मूंखे घोरींदी रही। अॼु बि मां संदसि अखियुनि में अखियूं मिलाए न सघियसि। मूं ते इल्हाम थी चुको हो त अॼु जी राति मूमल जी आख़िरी राति आहे। ध्यानु मटाईंदे नज़रूं चौधारी ते फिरायमि। नज़र दीवार ते टंगियल घड़ियाल ते पई। राति जा 12 पिए थिया। ग़मनि जा गोता पाताल में पे पातमि। राति जी गहरी ख़ामोशी। अॼु जी राति दिलि मातम कदा हुई। हिकु नज़र मूमल ते विधमि। हुन पंहिंजूं निमाणियूं ऐं उदास अखियूं ॿूटियूं। दम परवास करे चुको हो। हुन पंहिंजा सारा ख़्वाब मेड़े वरिता। दिलि ते क़यामत बर्पा थी। ओचितो मोबाइल जो रिंगटोन वॻो। मुंहिंजो ध्यानु टुटो। पहिरियों दफ़ो मूं मूमल जे मोबाइल खईं। नालो पढ़ियमि, सेव हो मुंहिंजा राणा। मूं कॉल खईं। झटि में इल्हामी शाह साहिब जो बैत मुंहिंजे कननि में गूंजियो। राणा तुंहिंजे राॼ में मूंखे 14 चंड थियो। न की दाणो पेट में, न की अखियुनि अन्न ॾिठो। हाणे राणी खे चइजो त मूमल राति मरी वई। ऐं मुंहिंजे अखियुनि जा बंद टुटा। गरम ॻोढ़ा गलनि था थींदा संदसि जे गलनि ते किरिया। हीअ गुमनाम कहाणी मूंखे ख़बर न आहे कंहिंजी आहे। हींअर पढ़ियमि पई ऐं घर जी छित ते वेठी हुयसि। सोचियमि तव्हां सां बंदि करियां। जेकर तव्हांखे पसंदि अचे त मुंहिंजो हीअ चैनल सब्सक्राइब करणु न विसारिजो।
आउं आहियां तव्हांजी भेण सुरठ लगारी।